आए पाण में प्रीतम जाति ओ पाए पाण में प्रीतम जाति। हाँ पाए पाण में प्रीतम जाति ओ पाए पाण में प्रीतम जाति। पाए पाण में प्रीतम जाति पाए पाण में प्रीतम जाति। कर जाहिर पंहिंजी जाति कर जाहिर पंहिंजी जाति। माणे मौज सची ॾींहं राती माणे मौज सची ॾींहं राती। पाए पाण में प्रीतम जाति जाति पाए पाण में प्रीतम जाति। अंतर्मुख अभ्यास करे तू पाइज मन में शांति शांति। अंतर्मुख अभ्यास करे तू पाइज मन में शांति। अंतर्मुख अभ्यास करे तू पाइज मन में शांति शांति। अंतर्मुख अभ्यास करे तू पाइज मन में शांति। बाहिर मुखता में सब दुख थई बाहिर मुखता में सब दुख थई। बाहिर मुखता में सब दुख थई। बाहिर मुखता में सब दुख थई। मिटे न भेद भ्रांति ओ मिटे न भेद भ्रांति। पाए पाण में प्रीतम जाति जाति पाए पाण में प्रीतम जाति। कर जाहिर पंहिंजी जाति कर जाहिर पंहिंजी जाति। पाए माणे मौज सची मौज सची माणे मौज सची ॾींहं राती माणे मौज सची माण मौज सची माणे मौज सची ॾींहं राती। पाए पाण में प्रीतम जाति जाति पाए पाए पाण में प्रीतम जाति। पाण में पाण विञाए पल पल प्रीतम जी पढ़ पाती पाण में पाण विञाए पल पल प्रीतम जी पढ़ पाती। हाय पाण में पाण विञाए पल पल प्रीतम जी पढ़ पाती पाती पाण में पाण विञाए पल पल प्रीतम जी पढ़ पाती। जात सिफात जो भेद मिटाए जात सिफात जो भेद मिटाए। जात सिफात जो भेद मिटाए जात सिफात जो भेद मिटाए। अंतर्मुख रह एकांती तो अंतर रहो एकांती।
पाए पाण में प्रीतम झाती पाए पाण में प्रीतम जाती कहे ट्यों हिय संतन सिखिया सर्व सुखन जी दाती दाती कहते हुए संतन सिखिया सर्व सुखन जी दाती कहे ट्यों हिय संतन सिखिया सर्व सुखन जी दाती कहते हुए संतन सिखिया सर्व सुखन जी दाती कहे ट्यों हिय संतन सिखिया सर्व सुखन जी दाती कहते हुए संतन सिखिया सर्व सुखन जी दाती हो कहे ट्यों हिय संतन सिखिया सर्व सुखन जी दाती कहते हुए संतन सिखिया सर्व सुखन जी दाती असली पंहिंजो रूप सुञाणी असली पंहिंजो रूप सुञाणी असली पंहिंजो रूप सुञाणी असली पंहिंजो रूप सुञाणी पाइज कायम क्रांति हो पाइज कायम क्रांति पाए पाण में प्रीतम झाती पाए पाण में प्रीतम जाती झाती पाए पाण में प्रीतम झाती जाति पाए पाण में प्रीतम जाती कर जाहिर पंहिंजी ज़ाती कर जाहिर पंहिंजी जाती कर जाहिर पंहिंजी ज़ाती कर जाहिर पंहिंजी जाती कर जाहिर पंहिंजी ज़ाती कर जाहिर पंहिंजी जाती माणे मौज सची माणे मौज सची माणे मौज सची ॾींहं राति माणे मौज सची माणे मौज सची माणे मौज सची ॾींहं राति पाए पाण में पाए पाण में पाए पाण में प्रीतम झाती झाती पाए पाण में प्रीतम जाती प्रेम सां चओ श्री श्री राम राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग आवाज़ साॻियो हुजे फेर केर न कंदी न भाई प्रेम सां चओ श्री राम श्री राम परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी हिकिड़ो अखर आहे ॾाढो ख़राबु अखर आहे केरु कंहिंसां कंहिं महिल कावड़ में ॻाल्हाईंदो आहे या कमु घटि वधि करे या उहो बदो सुबह तो ॻाल्हाए चई दिखा दी अपनी ज़ात थी पंहिंजी ज़ात ते अची वे ॿिए खे ॾेखार सुठी ॻाल्हि न आहे पाण उनखे ॼाणजे पाण उनजी पहचान कजे पाण खे उहा पंहिंजी ज़ात ॾिसण में अचे त पोइ वरी जीवन में आनंद थींदो आहे ऐं ॿिए खे ॾेखार त उहो त चवंदो यार पंहिंजी अची वई न अपनी ज़ात पे आ गया भई पंहिंजे जेको के न घटि वधि ॻाल्हाए त असांखे लॻे हिन जी ज़ात घटि ई आहे
माण्हूअ खे कर ज़ाहिर पंहिंजी ज़ाती, कंहिंजे अॻियां पंहिंजे अॻियां। इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि असांखे लॻंदो आहे असां ॿिए खे चऊं भई मूंखे सुधारणो आहे, कंहिंखे सुधारियां, मां तव्हांखे सुधारियां, ओड़े खे सुधारियां, पाड़े खे सुधारियां, संसार खे सुधारियां, ऐं खरियल ई हुजां। इहा सम्झ में ॻाल्हि कॾहिं अॼु ताईं घणनि खे माना 100 ते छा, 1000 ते छा, लख ते छा, हिकु माण्हू खे मस सम्झ में ईंदी आहे, लख माण्हुनि मां हिकु। भई मूंखे ज़ात ॾेखारणी आहे त पाण खे ॾेखारियां, ऐं ॾिसां मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे, मुंहिंजो शान कहिड़ो आहे, मुंहिंजो मान कहिड़ो आहे, मुंहिंजा संत कहिड़ा, मुंहिंजो कुल कहिड़ो, मुंहिंजो ख़ानदान कहिड़ो, ऐं ॾिसां त ओड़ो सुठो हलंदो। जेकर ॿियो ॾिसंदो त उहो चवंदो यार तुंहिंजो छा कहिड़ी ज़ात चई, पंहिंजी ज़ात ते अची वई, पंहिंजी जेका करणी जेका उन ते अची वई, पुराणी आ गई पुरानी बात पे, ईअं चवंदा आहिनि। प्रेम सां चओ श्री राम। माण्हू पंहिंजे अंदर में पाण जा सच चवणो आहे मूंखे, मां चवां कोई वॾी ॻाल्हि न आहे, पर पाण खे चवां, ॿिए खे न। ॿिए खे छो चऊं? ॿिए खे सच चवण जी ॻाल्हि आहे ई कान। जेकर मां पंहिंजे पाण खे सच चवां त पोइ आउं थोरो सुठो हली सघां थो। पोइ माण मौज सची ॾींहुं राति, राति ॾींहुं जोगी थियां, जोग कमायां, तव्हांजे लाइ की पंहिंजे लाइ? मूंखे जोग कमाइणो आहे, राति जागणी आहे, नाम जपणो आहे पंहिंजे लाइ। आउं जपियां, केरु जपे न जपे हिन सां मतिलबु न आहे, पर पोइ वरी गाॾी ईअं यकी हलंदी आहे, सिज उभरंदो आहे त सभई जाॻंदा न आहिनि। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि त ठहंदी न आहे, पर मां कॾहिं सम्झण लाइ ॿुधाईंदो आहियां। राजा बली हो त दैत कोन हो, पोटो पर पोटो दैत जो हो, माना हिरण्यकश्यप हो, उहो दैत हो। पर उनजो पुटु जेको वरी आहे पहलाज भगत, उनखे भगत ई चइबो आहे, पहलाज दैत खे चवंदो ई न आहे। उनजो पीउ दैत हो पर पाण दैत न हो, पाण वरी भॻवान जो भगत हो। वरी उनजो पुटु, उनजो नालो वीरोचन हूंदो हो, उहो बि भॻवान जो भगत हो, भगत जो पुटु भगत ई थियो। वरी उनजो पुटु राजा बली, पीउ खे ॾिठई कान। छो कोन ॾिठई? छाकाणि त पिणस जी उमिरि घटि हुई, पिणस मरी वियो, हीउ पेट में हो। त हुनजी माउ चयो त आउं वञी करे सती थींदसि। त अॻे हिकिड़ो नियम हूंदो हो त भई सती केरु थिए त भले थिए, पर जे ॿारु पेट में हुजे त उनखे वरी थियण जी मञे कंदा, न ॾींदा हुआ, शास्त्रनि जी उनखे आज्ञा न ॾिए, छाकाणि त उनजो पुटु आहे न, उहो बि सड़ी वेंदो वरी, इन करे उनखे सती थियणु ॾींदा न हुआ। पर हिन माई जे मन में पतीअ लाइ एॾो प्रेम हो, राजा बलीअ जी माउ खे, चईं छा बि हुजे, मुंहिंजे पेट में ॿारु हुजे न हुजे, मां त सती थींदसि, माना थींदसि। अड़ियल हुई, छा बि थी पई, तयारु थी वेठी। घणेई संतनि, महात्माउनि, ज्योतिषियुनि, ऋषियुनि, मुनियुनि गॾु थी हुनखे सम्झायो, पुट तूं इहा ॻाल्हि सुठी कोन थी करी, तुंहिंजे ॿारु अथई पेट में, एहो जेकर सड़ी वेंदो पोइ छा थींदो? घटि में घटि कुल जो ख़ानदान जो कोई निशान त हुजे न। तूं पंहिंजे पतीअ जे लाइ के न जल, जो तूं चई त पतीअ जे प्रेम में सड़ां थी त थोरो अकुल खां कमु वठि, सम्झ खां कमु वठि, वीचार खां कमु वठि। जो पतीअ जी निशानी आहे उहा बि साड़े वेंदी छा? उहा न साड़। चई तव्हां संत आहियो जेकी चओ, पर ॻाल्हि हिकिड़ी सही थी, मां सती थींदसि, माना थींदसि, इनखे केरु रोकींदो कोन। ॾाढो ज़ोर हलाइनि पर उहो मञे ई न। माता बि पंहिंजे जंहिंखे दुख हूंदो आहे, दर्द हूंदो आहे, मन में सचाई हूंदी आहे, पोइ छा करे माण्हू? केॾी केॾी महिल माण्हू अड़िजी पवंदो आहे, सम्झी न सघंदो मां छा कयां छा न कयां, पोइ चयो न पई मञे कंहिंजे। आख़िर हिकिड़े कंहिं ज्योतिषीअ चयसि अमा तूं सड़ त भले सड़, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी पोइ सड़। चई चओ तुंहिंजी वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? चई जेको न तुंहिंजे पेट में पुटु अथई उहो ख़बर अथई कहिड़ो आहे? चई कहिड़ो आहे? चई कहिड़ो आहे इहो तूं पुछ त पुछ, न पुछ त न पुछ, भॻवानु हुनजे अॻियां ईअं पिनणु ईंदो।
छा चईंसि? भॻवानु हुनजे अॻियां हथु वठणु ईंदो, हथु हीअं हीअं अची टंगींदो, भई कुझु ॾे। भॻवानु हुन खां घुरंदो अची। चई इहा ॻाल्हि पकी आहे? चई मां पोइ ज्योतिष छॾे ॾींदुसि। ईअं वरी कीअं थी सघंदो आहे? मां चवां थो माना उहा ॻाल्हि 100% पकी। रुपयो उन में पाई बि कच न, कूड़ न। तुंहिंजो पुटु कहिड़ो थींदो? अहिड़ो पुटु पैदा थींदुई जंहिंजे अॻियां भॻवानु घुरंदो, भिखारी कोन घुरंदो, कोई मंगतो कोन घुरंदो, कोई ॿियो केरु कोन घुरंदो। पाण उहो श्री विष्णु भॻवानु हरि, श्री हरि, उहो उन अॻियां हथु टंगणु ईंदो, भई मूंखे कुझु ॾे। चई ॻाल्हि पकी आहे? चई पकी आहे। चई नथी सड़ा, हटी वई, न आहे सड़णो। चई यार तूं हिनखे छा अहिड़ी ॻाल्हि चई, कमाल आहे, मञी वई। चई जेका ॻाल्हि सची आहे साम्हूं जो कमु हुनखे सच ॿुधाइणु, अॻिते मञे न मञे हिन जी मर्ज़ी आहे। चई जेकर अहिड़ो ई पुटु ॼमणो आहे त मां हर घुर मरंदसि छा? पोइ वरी मूंखे मरणो न आहे, मां ॾिसां मुंहिंजो पुटु आहे, उन अॻियां भॻवानु हीअं घुरणु ईंदो। पंहिंजी ॻाल्हि सम्झी वई, पाण खे ॾिठई न मां अहिड़ी आहियां, मुंहिंजो अहिड़ो पुटु थींदो। ॻाल्हि सिधे रस्ते ते अची वई। ऐं साईं वरी भॻवानु बि अची वियुसि। अहिड़ो वक़्तु बणिजी वियो, हुन 99 अश्वमेध यज्ञ कया, 100 यज्ञ पूरा थिया। इंद्र खे ख़तरो थी वियो। हली चई भई मां 100 यज्ञ कया, मुंहिंजो छा, मुंहिंजो फल खाई वेंदो छा? जे हीअं राज त मां किथे कंदुमि राज? मूंखे बि त फल पूरो ई मिलणु खपे। भॻवानु चयो न, तुंहिंजे ॻाल्हि कम में कमी न थींदी। हीउ धर्म आहे। गीता में भॻवानु चयो आहे, हिन में कॾहिं ॻाल्हि पोइ ते न हूंदी आहे, कमु घटि न थींदो आहे, धर्म आहे उहो वधंदो ई रहंदो आहे। ईअं न आहे त भई अॼु तो धर्म कयो वरी नाश थी वञे, कॾहिं नाश न थींदो आहे। धर्म जो नाश केरु करे ई न सघंदो आहे। सभिनी खां उत्तम आहे भॻवानु आहे, उहो सभु ॻाल्हियूं छॾींदो, पर धर्म खे अॻिते वधाईंदो आहे। दुनिया में धर्म कॾहिं कंहिंजो घटि थींदो ई कोन, वेंदो कॾहिं न कंहिंजो। कुझु बि जेको बि कई पाप या पुण्य, उहो अजायो न वेंदो, उनखे फल मिलंदो, उनखे केरु रोके ई न सघंदो। पाप त वरी बि नाश थी वेंदो आहे। कहिड़ो बि केरु ॾुखियो पाप करे, उग्र पाप करे, वॾे में वॾो पाप करे, कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो तरीक़ो ओतिरो अपनाए त पाप नाश थी सघंदो आहे। पर अहिड़ो दुनिया में कोई बि हिसाबु कोन्हे जो उन जो पुण्य नाश थिए। कहिड़ो बि पाप अचे, केॾा बि घोर पाप करे, अजा मेलो घणी पाप कई, खोड़ पाप कई, पर उन जो पुण्य नाश थियो कोन्हे। उहो केॾी न केॾी महिल फल ॾियण लाइ अची वियो। हली प्रत्यवायो न विद्यते, इन में बैक गियर न लॻंदो आहे। जीअं न भई माण्हू अॻिते हले त तव्हां धर्म कयो, हाणे इन में पोइ ते हटण जो हिसाबु न आहे। हा तव्हांखां पाप घणा थी विया, तव्हांजे जीवन में खोटा कम वधीक थी विया, त उहो उते ई तव्हांखे ॾंड ॾींदा, पर तव्हांजे पाप पुण्य खे नाश न करे सघंदा आहिनि। पर पुण्य में ताक़त आहे, पाप खे नाश करे सघंदो आहे। जेतिरी वरी जंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे, शास्त्र आहिनि, उन्हनि जो हिसाबु किताबु पंहिंजो आहे, उनजो मथो खपाइण ई अजायो आहे। पर न, जंहिं ॻाल्हि सची सम्झी सिधे नमूने सम्झे त पोइ त शास्त्र असांखे रस्तो ॾेखारींदा न थोरे बि रस्तो न ॾेखारींदा। पंहिंजे पाण खे ॾिसे त माण्हू अॻिते वधी सघंदो आहे। हिनखे बि ख़बर पई, भॻवानु घुरण जे वास्ते अची वियुसि। इंद्र चयो भॻवान खे त मुंहिंजो छा थींदो? चई तुंहिंजो सभु कुझु सुठो थींदो, पर मां वेंदुमि त मुंहिंजो ई गड़बड़ थी वेंदो। हली ऐं हुनखे धर्म में रुकावट कीअं कराईंदुसि? मां माण्हू सम्झी थी करे, पाण भॻवानु थी करे, पाण धर्म जो स्वरूप थी करे, पंहिंजे धर्म जो अवतार थी करे, ऐं धर्म खे रोकण वञे, ईअं थींदो कॾहिं? धर्म खे रोकण आऊं वेंदुसि त मुंहिंजो ई गड़बड़ थी वेंदी। ॾिसजे मूंखे ई तकलीफ़ भोगणी पवंदी, पर तुंहिंजी ॻाल्हि कॾहिं घटि न करणु ॾींदुमि। तो बि 100 यज्ञ कया आहिनि, तो बि पूरो ई श्रद्धा सां प्रेम सां मुंहिंजी शरण वरिती आहे, मुंहिंजो नाम जपियो आहे, त तुंहिंजो कमु घटि न थींदो। तोखे मां फल पूरो ई ॾींदुमि, जेको तुंहिंजो टाइम आहे ओतिरो तूं भोॻींदे, उन खां पोइ अॻिते हलंदी ॻाल्हि। भॻवानु अची वियो बलीअ वटि।
ऐं भॻवानु चयसि त मूंखे भई सभिनी खे ख़बर आहे पोइ 3 पेर घुरी भॻवान उनखां पृथ्वी 2.5 पेर खे चवंदा आहिनि घुरी। गुरूअ बि मञे कयसि न भॻवानु आयो आहे, हीउ मूंखां फुरे बि सघे थो, पर कोई अकुल वारो माण्हू जे अकुल खां कमु वठे। असांजो हिकिड़ो संत हो, उहो गाॾीअ में केॾा वञे पियो लखनऊ खां अॻियां, बिहार साइड में या कहिड़े पासे, पर लखनऊ जे आसे पासे किथे हो, उते वरी केॾी महिल गामड़े में माण्हू गड़बड़ वारा चढ़ंदा आहिनि, त हुनखे कड़ा कुंडा हथ में आहे। कड़ा कुंडा सम्झो त भई जेके कोन जंहिंमें अॻे पंखो टंगींदा हुआ छित में न लॻा, हाणे त आहिनि हुक साॻे, पर हाणे वरी थोरा नमूनो ॿियो थी विया। पर अॻे छित में अहिड़ो फिट करे छॾंदा त भले हाथी लटकायो पर कड़ो हेठि न अचे, अहिड़ो मज़बूत हूंदो हो। त उहो कड़ो हीअं खणी आया कुंडा, कंहिंखे हाणे त थुल्हा बि हूंदा मज़बूत कड़ा, कड़ो हथ में हुअसि ऐं हिते अची करे सीट जे अॻियां वेठो न, थी ठक हीअं हईं। हिकिड़े ॻाल्हि केतिरा पैसा आहे, हिकिड़ो धकु बि हईं साईं, कड़ो हईं पर सीट ते, हुनखे कोन हईं, निकाल पैसा, सभु पैसा हुनजा फ्री। ऐं संत अकुल वारो अलाए छा, हिन जाॻे खीसे मां कई 75 रुपया, हीअ तव्हांखे ॻाल्हि मां ॿुधायां थो लॻभॻि 60 जे आसपास जी उन टाइम में। हू संत पाण ॻाल्हि कंदो हो मूंसां, संत हाणे आहे बि कान, पर ॻाल्हि कंदो हो कि मूंखे 75 रुपया या 65 रुपया हुआ, ये कड़ी रखे मास, मेरे पास ये है 5 रुपया मेरे को किराया का दे, तो बाकी ले जाओ। छा चईंसि रोब सां, चई मूं वटि हीअ अथई, माना 65 रुपया या 75 रुपया आहिनि, 5 रुपया मूंखे भाड़े लाइ खपनि, उहे मूंखे ॾे, बाक़ी ॿी तलाशी भले वटि कोन्हनि। हुन 5 रुपया कढी पैसा खीसे में रखिया, हली हली हुनखे ढेजारी बि ॾरई कुझु बि न। त राजा बली बि चए पियो यार ही हरि श्री हरि विष्णु भॻवानु आहे, मूंखे मारींदो झोरींदो कीअं बि करे ॿुधी खमाईंदो, फुरे त सभु वेंदो हली, अॻे पोइ हिन जो इहा मालिक इहो आहे त पोइ छा आहे, ॿी कोई रस्तो आहे ई कान। इन करे आयो आहे घुरण, हींअर प्रेम सां घुरे थो, ॾींदुमि मुंहिंजो शान, ऐं न ॾींदुमि त मुंहिंजी घटिताई थींदी, फुरे त ई पियो वेंदो, माल त अॻे पोइ हिन जो आहे, ख़ाली मूंखे बेइज़ती ऐं सारा जो भई हिसेदार थियणो आहे। मुंहिंजे भाग में जेकी अचे, साईं टेऊंराम साहिबु हूंदा, प्रेम सां चओ श्री राम, चवंदा बाबा ही ते दरबार आहे, भंडारो आहे, सभु कुझु अचे थो, पर आहे कंहिंजो, भॻवान जो, दाणो पाणी दातार जो। ठाहिण वारे बि कोई ठाहे पियो वञे, अलाए कहिड़ो भॻवान जो प्यारो आहे, कुझु ठाहे थो, कोई भाॼी ठाहींदो, को चटणी ठाहींदो, को ॾोढो ठाहींदो, को फुल्को बचाईंदो, को ॿी सेवा बासण मलींदो, हर को पंहिंजो करे पियो, दाणो पाणी दातार। ऐं खाइण वारो ईंदो त पंहिंजो भाग खणी ईंदो, दाने दाने पर है लिखा खाने वाले का नाम, अपनी अपनी किस्मत का खाता है हर बशर का, चाहे इधर खा ले चाहे खा ले अपने घर, केरु पंहिंजे घर खाए खणी हिते खाए, खाईंदो पंहिंजे नाले लिखियलु, ईअं कोन्हे त भई मां खाईंदुमि त तव्हांजे घर खाईंदुमि त वरी तव्हांजो अची खाईंदुमि, न, उहो भॻवान जो आहे, तव्हांजो कोन्हे। ऐं खाईंदुमि मुंहिंजो नालो लिखियलु हूंदो तव्हांजे घर त खाईंदुमि, नालो लिखियलु न हूंदो त पोइ 100 बहाना कर त न ईंदुमि न खाईंदुमि। पर विच जी शेवा इहा कंहिंजी हूंदी आहे, जेको करे शेवा आहे, केर बि इहा भाग वारे, हुन सां भाग कंहिंजो ठाहे त ठाहे वञी, बाक़ी दाणो बि उनजो कोन्हे ऐं खाइण वारे जो ई आहे, जेको हुन नालो लिखियलु आहे उहो उनजो आहे, ऐं भॻवानु आहे उनजो नालो लिखी रखियो, भले उहो मूं वटि आहे या तव्हां वटि किथे बि हुजे। इहा हिकिड़ी वीचारे भॻवान जे बारे में बलीअ खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, चई मुंहिंजो गुरू चए थो न ॾींसि, आउं बि चवां न ॾियांसि, न त ॾियां वरी फुरे वठे पहुचाए, मूंखे उनजी बि चिंता कोन्हे भई मां हिनखे न ॾियां त पाप लॻंदो या पुञ, त मूंखे पाप ऐं पुञ खपे ई न, न पुञ खपे न पाप खपे, गुरू त चए थो तोखे पाप खां बचाईंदुसि, हिनखे ताक़त आहे। जेको दैतन जो गुरू आहे शुक्राचार्य, उनजो इहे त भृगु ऋषिअ जो पुटु आहे, भृगु केरु आहे, उहो ब्रह्मा जो पुटु आहे, एतिरो ई हुनखे फ़र्क़ु आहे। शुक्राचार्य जेको आहे घणो परे कान्हे, ब्रह्मा जो पुटु भृगु ऋषि आहे, भृगुअ जो पुटु भार्गव, भार्गव माना इहो शुक्राचार्य। वरी भॻवान जी असां ॼाणंदो छा कान्हे, दुनिया भर जा सभु शास्त्र ॼाणंदो आहे। भृगु ऋषिअ अहिड़ी कृपा कई आहे पंहिंजे पीउ
दुनिया भर जो कहिड़ो बि शास्त्र खणी अचो उहो सभु ॼाणे, सर्वशास्त्र प्रवक्तारम ठाहियो इन अथई, भार्गवम प्रणमाम्यहम। अहिड़े भृगुर्षीअ खे मां नमस्कार कयां थो जे सभई शास्त्र ठाहिया आहिनि। आहे दैतन जो गुरु, दैतन जो गुरु दैत ईअं जॾहिं तॾहिं खे मञी न, जेसि ताईं उहो पूरो न हुजे तेसि ताईं दैत हुनखे कचो खाई वञनि, पर हुनखे सभु कुझु ईंदो आहे, उहो खाई कोन सघंदा। हुनखे संजीवन विद्या ईंदी आहे, देवता हुनखे न ईंदी हुई पर हिनखे ईंदी हुई, इन खां सिखी वियो गुरु विरस्पति जो पुटु। विरस्पति बि देवताउनि जो गुरु आहे, पर तंहिं हूंदे बि शुक्राचार्य सभिनी खां मथे हलंदो, हेठि हलंदो ई कान्हे। दैतनि खे बि सभिनी खे दॿाए रखंदो आहे, ओॾी ताक़त खपे न जो दैतनि खे बि हेठां रखी सघे। दैत हीअं अखि खणी निहारे त वरी पोइ गुरु कहिड़ो, एॾी ताक़त वारो हो। चई त मां तोखे चवां थो न ॾीस, चई तुंहिंजी ॻाल्हि मथे आई फुरे त पोइ, चई पोइ आऊं बि कुझु न करे सघंदुमि, एतिरे त मुंहिंजो दम न आहे। ॾाढे सां केरु पुॼंदो या, जेको ताक़त वारो माण्हू न केरु न पुॼी सघंदो आहे। ॾाढे खे चवंदा आहिनि लठ खे ॿ हथ आहिनि, उहो तव्हांखे न विच में वाए कढे, पोइ छा कयूंसि। हिसाब किताब पंहिंजो आहे, प्रेम सां चओ श्री राम। शुक्राचार्य त मञे कई पर हिन मञियो न, चई साईं फुरे वेंदो। शुक्राचार्य चयो भला हिन चेले खे हीउ विष्णु भॻवानु हीअं करे वञे, आऊं त विष्णु भॻवान खे बि सिधो करे रखां, पर हाणे जेतिरो वरी दम हुजे। विष्णु भॻवान सां केरु पुॼी कोन सघंदो आहे, पर केरु हठ करे हले त पंहिंजे पाण खे न सुञातई। छा चयमि, पंहिंजे पाण खे न सुञातई ऐं वञी करे हिकिड़ो कुझु रूप कोई धारण करे। कहिड़ो रूप धारण करे, हुनजे पाणीअ जी जेका टूंटी आहे न, अछुट या अछुट पहिरीं ॾे। हिते संकल्प चवंदा आहिनि कबो आहे, पर इहे दान में हर कंहिं ॻाल्हि में ॾे वठि बि कंदा न आहिनि। पर पंहिंजे सिंध में छा वेद ठाहिया होते आहिनि त उनखे वेदनि जी त वह ख़बर कान्हे, संस्कृत जी सह ख़बर कान्हे, पर जेको असरु आहे अंदरि उहो घुसियल आहे। चई महाराज पहिरीं अछुट ॾे त पोइ तोखे दान ॾींदुमि। त हुन संकल्प कराईसि त इहो ॾिनई त पाणी जंहिंमहिल कढे त हुन में हू हिकिड़ो रूप कोई धारण करे वञी करे वेही रहे। कहिड़ो रूप धारण कई, हा ॾेंबूअ जो या भौरे जो जेकी चओ, कहिड़ो बि रूप धारण कई, ॻाल्हि साॻी आहे। ऐं भॻवानु चयो त हिनखे सिधो करिणो आहे, हीअ भेण पंहिंजे पाण खे सुञाणे कोन थो, मूंसां थो अटके, हिनखे सिधो कयां। भॻवान बि छा कयो, अहिड़ी हिकिड़ी कख इहा खणी करे, हिन में कुझु अटकियो हूंदो, हाणे कख सां कुझु साफ़ु थींदो आहे, पर सुई विझ बि आहे त साईं, हाणे सुई हिकिड़ी खणी हई सिधी अखि में हणी छॾीसि, अखि ई कढी छॾी भॻवानु हुन जी। शुक्राचार्य अड़े कंहिंसां थो, इहा हिकिड़ी यादि करण जी ॻाल्हि आहे। माण्हू पंहिंजे पाण खे सुञाणे त कंहिंसां अड़ंदो न, केरु अड़े तंहिंजी माना छा आहे, उहो पंहिंजे पाण खे ई कोन थो सुञाणे, मूंखे छा सुञाणंदो। हुन पंहिंजे पाण खे ई न सम्झो आहे, अड़ण वारो पाण आहे ई कान, छो अड़ियो। ऐं इहो बि सम्झे न त मां केरु आहियां, साम्हूं बि केरु आहे, त पोइ ॾिसी करे अड़े न, हा न अड़ियो त पंहिंजी अखि विञाई। ऐं राजा बलीअ खे अछुट मिलियो, हुन पेर वरिता। राजा बलीअ पंहिंजे पाण खे सुञातो ऐं माणस बि सुञातो, ऐं माणस हुनखे चए थी। जंहिंमहिल भॻवान ॿई पेर, हिक पेर में सॼी हेठि लोक सतई ऐं मथे वरी मथां सतई, जेकी तव्हांखे सम्झ में अचे, ऐं न त पोइ हिक में धरती हिक में आकाश, जीअं तव्हांखे सम्झ में अचे। छाकाणि शास्त्र आहिनि घणेई, कंहिंमें कीअं लिखियलु आहे, कंहिंमें कीअं लिखियलु आहे, को चए हीअं लिखियलु आहे, मुंहिंजो हुन सां मतिलबु कोन्हे, पर हिक पेर में हीअ ॾी, हिक पेर में हीअ मापी। ऐं भॻवानु चाहे त पंहिंजे पेर खे ई राउंड करे सघिबो आहे, हेठि मथे हिक ई पेर सां नापे सघे। जंहिंखे वरी सम्झ में अचे भॻवान जी ताक़त आहे साईं, तव्हां भॻवान जी ताक़त खे सम्झी कान्हे। भॻवानु छा नथो करे सघे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम इहा शक्य स प्रभु। जेको करण जहिड़ी ॻाल्हि हुजे सो करे सघे, जेका न करण जी ॻाल्हि हुजे सा करे सघे, अञा काई अजीब नमूने करे सघे। हीअं पेर खे राउंड करे छॾे, पोइ हेठि मथे हिक ई पेर में मापी वञे, पर भई ॻाल्हि खे ठाहिण जे हिसाब सां भॻवानु हिक पेर में हेठियां लोक, हिक पेर में मथियां लोक, सभु मापे छॾी। तीअं हाणे टियों पेर ॾे, या अधु पेर बाक़ी आहे उहो ॾे। थोरो मुंझियो सही त माणस ते रड़ कई, भली हुई सती ना हुई पति देव के साथ,
सुठो थियो जो मां सती वण न थियसि। अॼु आख़िर सां कंहिंखे ॾिसां, पंहिंजे पुट खे बि ॾिसां थी, ऐं उन अॻियां ईअं पिनण वारो केरु वेठो आहे उहो साम्हूं बि ॾिसां थी। एॾो दम, पुट बि साम्हूं आहे, विष्णु भॻवानु बि साम्हूं आहे, ॿिन्ही खे ई साम्हूं ॾिसे पई। ऐं मथे कंहिंखे ॾिठई, पंहिंजे पुट खे ॾियण वारो ॾिठई, विष्णु भॻवान खे वठण वारो ॾिठई। केतिरो माईअ खे ओॾी महिल फ़ख़ुरु हूंदो पंहिंजे मथां, केतिरो पंहिंजे पाण में खे ॾिठो हूंदई, केतिरो पंहिंजे पाण खे सम्झे अभिमान न कई। चई विष्णु भॻवानु आहे, इहो सर्वशक्तिमान आहे, भले ई वठणु आयो आहे, पर मुंहिंजे चई पुट ॾेई छॾ, अभिमान तूं बि न कर, हे शरीर अथई। चई भॻवान खे हीउ शरीर आहे मुंहिंजो, इनखे माप। तव्हां केरु सोचे त शरीर भॻवान हिन बलीअ जो केतिरो हूंदो, ऐं भॻवान पेर त सॼो मापियो। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ख़बर हुजे, दैतनि खे बि ओतिरी ताक़त हूंदी आहे, पंहिंजे शरीर खे केतिरो बि वधाए सघंदा आहिनि। भॻवानु चए आऊं पेर कयां थो करोड़ माइल, त मां शरीर बि करोड़ माइल थो कयां, पोइ छा कंदो? न पुॼी सघे, छाकाणि हू बि अॻियां ताक़त वारो तिखो आहे, बली आहे, कोई जहिड़ो जहिड़ो कोन्हे। त भॻवान उन पेर खे पंहिंजो पेर वापसि नंढो करे छॾी, ऐं उनजो पेर मां बि ईअं चया न भई जहिड़ो हीउ पेर थी ओहिड़ो टे पेर साॻिया खण। पर न, उन अरिड़ो कंहिंसां आहे, असां पंहिंजे पाण खे सम्झूं था, हुनखे बि सम्झूं था, अरण वारी ॻाल्हि हुई कान। ऐं भॻवान बि चयो त हाणे हिनखे सिधो कयांसि, सिधो हईंसि लत, सिधो हेठि सतें पाताल ते पहुचाईंसि। हिनखे बि अॼु सम्झ में अचे, ॾियणो आहे शरीर, चई शरीर तुंहिंजो न, हाणे मां विढ़ा वरी कंहिंसां। भॻवान जा पेर दॿाइण लॻो, ज़ोर ॾियणु लॻो। भॻवान चई छा थो करी? चई छा थो कयां? चई ज़ोर छो थो ॾी? चई आऊं दैत आहियां, मुंहिंजी छाती पथर खां बि मज़बूत आहे, लोह खां बि मज़बूत आहे, कंहिं धातुअ खां बि मज़बूत आहे, ऐं तुंहिंजा पेर हिनखे चरण कमल चवंदा आहिनि। सुञातई पंहिंजे पाण खे की न सुञातई? ईअं त तव्हां ॼाण, ऐं हुन कथा केॾी महिल ॿुधाईंदा, मूंखे ई कथा में सम्झ में न ईंदो आहे, आऊं अटकी पवंदो आहियां, ऐं कथा पढ़ां थो या छा थो कयां। पर न, उन में दम वारी ॻाल्हि हुई। पंहिंजे पाण खे सुञातई, मां केरु आहियां? मां दैत आहियां। मां केरु आहियां? तुंहिंजे अॻियां हेठि आहियां। मां केरु आहियां? तुंहिंजे अॻियां पंहिंजो पाण मूं समर्पण करे छॾियो आहे। बल जो बल बल हार कर रजब राम दीजिए, एह प्रकार नवधा भगत आत्म अंतर कीजिए। पंहिंजे अंदरि वई आहे नवधा भक्ति, माना नाए तरह जी, नवनी तरह जी भक्ति कयो, पर हिकिड़ी भॻवान खे सभु कुझु अर्पण कयो। चई तो मूं कयो, तूं करण वारो न आहीं, भले हुज करण वारो, पर पंहिंजे पाण खे भॻवान जे सुपुर्द कर, हवाले कर। ईअं त कोन भॼन तव्हां ॿुधा, जेकी तुका त पढ़ूं भाई, खाली कथा कथा जेकी हुजई करे छॾ, हिकु हो त जे हवा पाण ई तुंहिंजा ख़ुशियूं गम सॼण पयो संभाले, सॼण पयो संभाले। जेकी हुजे ई करे छॾ, हुजे ई छा, तूं पंहिंजे पाण खे ई भॻवान खे अर्पण कर। जेकी हुजे ई बराबरि आहे, तोखे हुजे ई सभु, उहो बि ऐं मां बि ऐं मुंहिंजो बि। मैं मेरा गुर चरण में जो जन भेंट चढ़ाए, कहे टियों त सदा सके काल निकट नहीं आए। भॻवान खे पंहिंजे पाण खे समर्पण करे छॾी। मूंखे समर्पण कयो, हाणे नथा कहिड़ो मूंखे सीनो साइणो आहे। भॻवान चएसि त यार तूं त खटीअ मूंखे हाराए छॾी, मूं सम्झो तोखे कावड़ ईंदी, कावड़ सां तुंहिंजा मां ओॾी महिल ई तोखे शराब ॾियां, तुंहिंजा सभु पुञ ख़तमु थी वञा। पर मूंखे अॻे ई ख़बर हुई, ऐं घर मां निकितुसि त पहिरीं इहा ॻाल्हि सोचे निकितुसि, मां तुंहिंजे कम में विघन विझां थो, सुठे कम में, त तकलीफ़ मूंखे अचे तोखे न अचे। छो जो तुंहिंजो सुठो कमु आहे, सुठे कम खे आऊं किथे रोके सघंदो आहियां, मूंखे ताक़त न आहे। मां बि पंहिंजे घर मां हलियुसि, पहिरीं तो ते आसीसा कई, पोइ तुंहिंजो इम्तिहान वठणु आयो आहियां, हाणे खटंदई न। ऐं घर मां निकितुसि, तोखे हारण लाइ न निकितुसि,
मूंखे मन में भी कोन हो। इंद्र मूंखे चयो सही, इंद्र खे चयमि भई मां वञा थो भगत जो मां बुरो अहित करे ई न सघंदो आहियां, मुंहिंजे द्वारा कॾहिं बि कंहिंजो अहित थींदो ई न आहे, भॻवान जो कमु आहे। छा आहे? ऐं साईं जन प्रार्थना ॿिया था कनि न भई हर हिकु जीव इहा सोचे साईं मुंहिंजे द्वारा तन सां मन सां धन सां वाणीअ सां कंहिंजो बि अहित बुरो ख़राबु न थिए। अरे असां इंसान थी करे कंहिंजो ख़राबु कयूं? इंसान आहियूं, पंहिंजे पाण खे सुञाणूं नथा। इंसान आहे उहो कंहिंजे भलो करे सघंदो आहे, कंहिंजो बुरो न करे सघंदो आहे। अकुल वारो आहे उहो पाण बि सुखी रहे, ॿिए खे बि सुखी करे, पाण बि दुखी थिए, ॿिए खे बि दुखी ॾे। अकुल वारो कंहिंखे चइजे? अकुल जी माना तव्हां ई सम्झायो, आउं फ़ैसिलो नथो कयां। भई तव्हांखे भॻवानु अकुल ॾिनो आहे की सम्झ ॾिनी आहे, ॿुधी ॾिनी आहे, इन जी माना छा आहे? तव्हां पाण बि सुखी थियो ऐं ॿिए खे बि सुखी कयो, या पाण बि दुखी थियो ॿिए खे बि दुखी कयो। माण्हू ॿिए खे दुख ॾिए उहो अकुल वारो कीअं चइबो? चइजे उनखे अकुल वारो की न चइजे? अरे तो मूर्ख इंसान थियो जो ॿिए खे दुख ॾिए थो, ॿिए जो बुरो करे सघे थो। ईअं कीअं थी सघंदो आहे? ॿिए जो बुरो न आहे करिणो, पंहिंजे पाण खे सुञाणो। असां इंसान आहियूं। इंसान बणियो आहीं, कुझु क़दुरु त कर पंहिंजो। इंसान बणियो आहीं, कुझु क़दुरु त कर पंहिंजो। भॻवान तोखे इंसान ठाहियो आहे, तूं पंहिंजो त क़दुरु कर, मुंहिंजो कर न कर, संतनि जो कर न कर, भॻवान जो कर न कर, दुनिया जो कर न कर, पंहिंजो त क़दुरु कर। पंहिंजे पाण जे पेर ते पाण कुहाड़ो न हण, पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो न हण। हाणे इहा ॻाल्हि मां तव्हांखे सिंधीअ में ॿुधाई। संस्कृत में भॻवान गीता में छा चयो? उधरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत। हर हिकु माण्हू पंहिंजो पाण पंहिंजो उद्धार करे। छा चयमि? उधरेत माना उद्धार करे, पार थिए। आत्मना आत्मानम पंहिंजे पाण जो उद्धार करे। पाण पंहिंजे पाण खे तारणो आहे, बाबा तूं ई तारी दे। पंहिंजे पाण खे बचाइणो, तूं ई पाण खे बचाईंदे न, ॿियो केरु बचाइण वास्तो ईंदे ई कान। पंहिंजे पाण जो उद्धार। नात्मानम अवसादयेत, इहा ई ॻाल्हि वरी उबती करे भॻवानु ॿुधाई। उबतो सुबतो छो सम्झायो आहे? जीअं ॻाल्हि में फ़र्क़ु न अचे। पंहिंजे पाण जो अवसादन माना किराइण उहो न करे। नात्मानम माना पंहिंजे पाण खे अवसादयेत, पंहिंजे पाण जो किराइण, पाण खे किराए, इहे इंसान न थिए। राजा बलीअ पंहिंजे पाण खे सुञातो, भॻवान जे अॻियां समर्पण करे छॾी। भॻवानु चयसि यार मुंहिंजो त हिसाबु केरु ईअं हूंदो आहे, केरु मूंखे पंहिंजो पाण ॾेई छॾे त मुंहिंजो बि कमु मां उनखे ओड़ो ई हलंदो आहियां। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। जेके मुंहिंजो जीअं भॼन कंदा आहिनि, कोई मुंहिंजो राम राम नाम जपींदो आहे त आउं उनजो कबीर कबीर नाम जपींदो आहियां, एतिरो ई कमु कंदो आहियां। कोई मुंहिंजो संग कंदो आहे त आउं बि उनजो संग कंदो आहियां, अर्जुन वांगुरु संग कंदो आहियां। कोई मुंहिंजो सेवक बणींदो त आउं वरी उनजो सेवक बणींदो आहियां। अर्जुन कहिड़ी भक्ति कई हुई? दास्य भक्ति कई हुई। छा चई? 9 भक्तियूं आहिनि, कंहिं कहिड़ियूं कई केॾी महिल ॿुधाईंदोमांव। पर ईअं खणी सम्झो अर्जुन कहिड़ी भक्ति कई? दास भक्ति कई। त भॻवानु छा कई? उनजो बि दास बणियो। बलीअ छा कयो? पंहिंजे पाण खे ई भॻवान खे समर्पण करे छॾी। छा चई? भॻवानु छा कंदो? भॻवानु त हिसाबु ॼाणंदो ई कोन्हे न। चवंदो भाई त मां आरसी आहियां, तो मूंखे जेकर समर्पण कयो आहे त मुंहिंजो बि कमु इहो ई आहे, आउं बि तोखे समर्पण ई कंदो। ॿियो मूं वटि हिसाबु आई कर, तो मूंखे समर्पण कयो न, हाणे इन जो जवाबु हिकिड़ो ई आहे त आउं बि ईअं ई कंदुमि जीअं तो कयो आहे। तूं मूंसां घटि वधि हलंदे त मां बि तोखे छॾींदुमि कॾहिं बि न। हाणे राजा बलीअ जे अॻियां भॻवानु पाण समर्पित थी वियो हली। भॻवानु चयसि हाणे जेकी तूं हुकुम करी, छा करिणो आहे? चई पहिरीं इहा ॻाल्हि ॿुधाए त मूंखे तूं हिते ई छॾींदे या मथे वठी हलंदे? चई यार आऊं अची वियो आहे, मूंखे बि ख़बर कोन थी पए, पर हाली सम्झ तूं हिते ई। पोइ वरी मथे बि वठी हलंदो, पर हाली मथे न वठी। चई मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे, मां त हिते रहण लाइ तयारु आहियां, पर तूं बि हिते रहंदे। चई यार रहंदुसि, ॿियो वरी छा, ॻाल्हि ई पूरी। न जो सुवालु आहे ई कान। चई मुंहिंजे दर ते वेही रह। चई दर ते ई वेहंदुमि।
भगवान पंहिंजे हर स्वरूप सां ईअं त चवनि था भई टे हुन स्वरूप धारण कया चई 4 महीना ब्रह्मा रहे, 4 महीना मां रहंदुमि, विष्णु भॻवानु पाण हो, ऐं 4 महीना वरी शंकर भॻवान खे चवंदुमि। पर ईअं न आहे, भॻवान जो यार तो मूंखे पूरो समर्पित थियो आई कि अधूरो थियो आई, तो बि सभु माइट छॾिया, हड़ई छॾिया, त आउं बि सभिनी रूपनि सां, 3 रूपनि सां ईंदुमि। बाली कोन चयो भई हू अचे की न, भॻवान चयो न मां 3 रूपनि सां तो वटि, जॾहिं तूं पूरो समर्पित थियो आई, आउं वरी अधूरो छो थींदुमि। जेकर कंहिं ॻाल्हि खे सम्झे न माण्हू त एॾी गहराईअ सां सम्झंदो आहे त अखियूं खुली पवंदियूं आहिनि, कपाट खुली पवंदा आहिनि, बुद्धि खुली पवंदी आहे। श्री विष्णु भॻवानु चयोसि मां पूरे जो पूरो तुंहिंजे अॻियां समर्पित थींदुमि, माना ब्रह्मा जे रूप में बि ईंदुमि, विष्णु जे रूप में, सभु रूप तो वटि ईंदुमि। ईअं शास्त्र में लिखियलु आहे त भई हुनखे त विष्णु भॻवान खे लक्ष्मी वठी वई, त हुननि खे पार्वती ऐं सरस्वती वठण न आई छा? ईअं कुझु बि न आहे। के ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, के मेल वारियूं, के कीअं, पर वीचार करण जा भॻवानु चयोसि यार तूं मूंखे पूज पंहिंजो पाण सॼो। कीअं पहलाज प्रभुअ खे अर्पण कर दे सदा सिर सूधो, पहले उहो महिमा भॼन आहे न, पोइ त निकिरण कंदो विरलो को साधु सफ़ा, उन में पाण पहलाज प्रभुअ खे अर्पण सदा कयो सिर सूधो, सदा, हाँ याद अची वियो, सिर सूधो। पाण पहलाज प्रभुअ खे अर्पण सदा कयो सिर सूधो, सूधो सदा कयो सिर सूधो। पाण पहलाज प्रभुअ खे अर्पण सदा कयो सिर सूधो, सदा कयो सिर सूधो। पहले त्यागी बणे वैरागी, पहले त्यागी बणे वैरागी, पहले त्यागी बणे वैरागी, पहले त्यागी बणे वैरागी। पोइ त निकरन नफ़ा, ओ पहले त्यागी बणी वैरागी, पोइ त निकरन नफ़ा। स्वामी टेऊंराम जपा, स्वामी टेऊंराम जहिड़ी जपा। कंदो विरलो को साधु सफ़ा, हाँ सफ़ा ओ सफ़ा ओ सफ़ा। कंदो विरलो को साधु सफ़ा ओ सफ़ा, सफ़ा ओ सफ़ा। कंदो विरलो को साधु सफ़ा ओ सफ़ा, हाँ सफ़ा साधु सफ़ा। कंदो विरलो को साधु सफ़ा, साधु सफ़ा, साधु सफ़ा, साधु सफ़ा। स्वामी टेऊंराम जहिड़ी जपा, जपा स्वामी टेऊंराम जहिड़ी जपा। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, पंहिंजे पाण खे सुञाणो। मूंखे सुञाणो त लख महिरबानियूं, न सुञाणो मूंखे सुञाणी कोन थो। हिकिड़ो असांजो भॻत मूंखे सुञाणो था, अड़े यार तुंहिंजी ॿुधी केॾां वई आहे, तूं पाण खे तूं ई सुञाण, घणेई थी वियो, ॿियो केरु तोखे सुञाणे त सुञाणे, न सुञाणे त न सुञाणे। इहा हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे। हर हिकु माण्हू पंहिंजे पाण खे पाण सुञाणे, पंहिंजे पाण खे सम्झे, पंहिंजे पाण में जाती पाए, त पोइ उनखे माण मौज सची ॾींहुं राति, उनखे ॾींहुं राति आनंद थींदो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की।